अपडेट कयो खे अहम ख़बर है। कोशिश है त मीसाक जमहूरियत मुताबिक आईनी अदालत जो क़याम थिए। श्री रहमान जो ये चवण है। अहम ख़बर है। अवां शेयर कंदासीं इतिहादी ANP ऐं काफ लीग सां मुशावरती मुलाक़ातूं थियूं आहिनि। PP सेंटर जो अहिड़ो चवण है अदालतुनि में सालनि खां केस हलंदा रहिया, जंहिं सबबि केसनि जो अंग वधी वियो आहे। चाहियूं था त वफ़ाक़ी आइनी अदालत में सूबनि जी बि नुमाइंदगी हुजे। आइनी तरमीमुनि ते इतिफ़ाक़ पैदा करण जी कोशिश करे रहिया आहियूं। वकीलनि ऐं सिविल सोसाइटी सां बि आइनी तरमीमुनि ते मुलाक़ातूं करे रहिया आहियूं। अहम ख़बर है। अवां सां शेयर कंदासीं। कोशिश है त मीसाक जमहूरियत मुताबिक आइनी अदालत जो क़याम थिए। इतिहादी ANP ऐं काफ लीग सां मुशावरती मुलाक़ातूं थियूं आहिनि। PP सेनेटर श्री रहमान जो अहिड़ो चवण आहे। अपडेट कयूं पिया अवां खे। कोशिश है त मीसाक जमहूरियत मुताबिक आइनी अदालत जो क़याम थिए। इतिहादी ANP ऐं काफ लीग सां मुशावरती मुलाक़ातूं थियूं आहिनि।